सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफा जेको मोहब्बत करे हथ मथे करे अल्लाह अल्लाह वाह मुस्तफा जा शेर वाह मुस्तफा करीम जा परवाना अज हे लखन जे तादाद में मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह 2018 में जहान में पर्दो फरमायो आ यो 18 वा 19 वा 20 वा 21 वा 22 वा 23 वा ये 6 साल गुजरी वया हन ओ तुझे ही शाह बंदर खां वठी करे हेडा नंगर पार कर खां वठी करे बलोचिस्तान जी सरहदुन तई खुजदार तई कोयटा तई ही फकीर सिकंदरी वयो आ पर दिसां थो त बच्चे बच्चे जे सीने में मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जी मोहब्बत अदा मुझा भाव अजीज सवाल ही आ त उन सोने मुफ्ती साहब हजरत अब्दुल रहीम सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह तआला अलैह न को सरदारा न को अमीरा न को 10,000 एकड़ बन्नी जो मालिका केड़ो सबब आ जै सबब जे करे उन जी मोहब्बत तुझे सीने में पई आ तू अज उन सा मोहब्बत करींदो ओ इन जे करे जो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी अकीदा अहले सुन्नत व जमात सा कदे न को पान दगाबाजी कई न को दगाबाजी कंदड़न के बर्दाश्त फरमायो जेको हक जो पैगाम हो वो पैगाम दींदो वयो ओ कदे भी लिकाई कोन ओ कदे भी रुमाल वारी गाल पान कोन फरमायो जेको शरीयत पाक जो फैसलो आ वो शरीयत पाक जो फैसलो बुधाईंदा वया आई मुस्तफा जो शान बुधाईंदा वया आई जेके अगियो नस्ल इंदो ओ त खणी तस्वीर दिसी फैसलो कंदो पर तू पान सोने सुल्तानुल वाइज़ीन जे जहान छडण माल शाहिद हां त चेहरो गुलाब जे गुल वांगुर बरेस पई अदामा यो पंजे पीयू जी तारीफ तो क्या या आले सुन्नत जे आलिम जी तो क्या वो जो वालिद बाहे इन में को शक ना अल्हम्दुलिल्लाह मुके फखरा रब जो शुक्र तो अदा कया जो अल्लाह ताला एड़े जवान जे घर में मु फकीर मिस्कीन गुनाहगार के पैदा फरमायो मुजी रत जे का है इन नस्ल में उन मुफ्ती अब्दुल रहीम जी रत अल्हम्दुलिल्लाह उन सोने जो जिथे भी जिक्र कयूं था ही तवा जा बेचेरा गुलाब सोना राज उछाए सबब केड़ो आ अदा सबब ही आ त मुफ्ती साहब अकीदा अहले सुन्नत व जमात सा सच्चो ऐं खालिस रहे इं त मुफ्ती साहब कोन कयो जो चवे त इराक ऐं ईरान मां हे झंडा खणी आयो हां ओ सुनियो ॾिसो तव्हां झंडा बाबा पो ॿिया बि झंडा हणनि तूं बि झंडा हणी पो फ़र्क़ कहिड़ो आहे या मस्जिद में मुफ्ती साहब नूह त कोन पढ़ाया हा मुंहिंजा भाउ अज़ीज़ या मुफ्ती साहब अहिड़ी त का बि दावा कोन फरमाई ही जंहिं दावा में माण्हू चवे बेअदबी करे अहल बैत जी त बाबा इमाम महदी बि मुंहिंजे पोयां लॻंदो न मुफ्ती साहब अहिड़ी का बि ॻाल्हि कान फरमाई शरीयत पाक जो तोखे मां फ़ैसिलो थो ॿुधायां न को मुफ्ती साहब कदे आलिमन जी गुफ्तगू में इं फरमायो तोड़े जो वक्त जो मुफ्ती आजम आ पर आलिमन जो अदब इ कदो हो जो आलिम सामो इंदा त मुफ्ती अब्दुल रहीम जड़ो जबल ब पांजे सिर के झुकाईंदो हो तो कहीं जाहिल में ताकत ना है जो मुफ्ती आलिम दीन फतवा जे मसइलो बुधाए आई अगियो जाहिल आलिमन के गारियों दे बकवास करे अदा एड़े जो निकाह हलियो विंदो एड़ो जो ईमान ब कोन बचदो ईमान बचदो त या रसूल अल्लाह चवण वारन बा अदबन जो बचदो ये आया न अहले सुन्नत जो अकीदो रखबो त सफा खालिस रखबो ऐं तव्हां ऐं असां कॾहिं बि फिरके वारियत जी ॻाल्हि कोन कंदा आहियो छा तव्हां का फिरके वारियत जी ॻाल्हि तव्हां कॾहिं कई आहे या फितने जी तव्हां ॻाल्हि कॾहिं कई आहे हेॾो हज़ारनि जे तादाद में इज्तिमा हुआ जीअं आम तौर ते तव्हां अहले सुन्नत जे मुखालिफ़नि खे ॾिठो आहे जॾहिं उहे अहले सुन्नत जा मुखालिफ़ ईंदा आहिनि त मुफ्ती साहब फरमाईंदो लॻंदो इहो जड़ो परू चांडियो अची वयो पर जिथे या रसूल अल्लाह चवण वारा आशिकाने मुस्तफा लखन में गॾु थींदा आहिनि उते पन बि कोन टुटंदो आहे अमन परस्ती सां अमन सां सभु हलिया वेंदा आहिनि इएं आहे या न आहे कॾहिं मूं सां तो गार्ड ॾिठा को हथियारनि वारो माण्हू को 20-30 खन चमचा
न बाबा ऐं फ़क़ीर माण्हू आहियां न को मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी आहे हा जेको मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झे इन जो मतिलबु आहे हू शरीयत खे तक़वा खे इफ़्ता खे फ़तवा खे पंहिंजो दुश्मन थो सम्झे छो न को मूं वटि बनी न को ॿारो मां मुस्तफ़ा जे दीन जो पैगाम सरे आम ॾींदो आहियां जेसीं जहिड़ो आहियां इंशा अल्लाह इहो पैगाम सरे आम ॾींदो मुझी गाल याद रखजा जेकर को इन समझे न बेचारो त बाबा अजायो आहे सुन्नत व जमात के दबाए सघंदासूं वो हर भरू पंहिंजे पाण खे ख्वार कंदो परेशान कंदो ओ मुझे महबूब जा परवाना मुझे महबूब जे सभिनी आयल बैतन सां मोहब्बत कबी त सभिनी सहाबन सां मोहब्बत मां हदीस पाक हे मुझे साम्हूं पई आहे इन में मूं वटि हवालो मौजूद आहे किताब जो नालो आहे नसाई शरीफ़ तव्हांखे ॻाल्हि विसरी वई मां ॿुधायो पे त मुस्तफ़ा जो मदीनो आहे मुंहिंजे महबूब जा असहाब वेठा पाण में वेठे कचहरी कयूं